अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरा धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हिमूर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त जूं हेडलाइन। पीपी सेनेटर अज़हर अबानी चयो आहे त शिदत पसंदनि सां गुझा मुआहिदा दुरुस्त न आहिनि। सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी खे पार्लियामेंट आॾो जवाबदार थियणो पवंदो। कहिड़नि शर्तनि ते पाबंदी मरियल टीटीपी सां जंगबंदी थी आहे। कुझु टोला अफ़गानिस्तान में जंगबंदी बावजूद मुनज़म थी रहिया आहिनि। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ चयो आहे त आलमी कमर्शियल बैंकनि ते भाड़नि नून लीग जे ख़दशनि जी तस्दीक आहे। परॾेही बैंकनि ते भाड़नि जी हुकूमती पॉलिसी बाहि सां खेॾणु बराबरि आहे। मिनी बजट मंजूर न आहे। उम्मीद आहे त हुकूमती बाज़मीर मेंबर ज़रूरतमंदाणो स्टैंड वठंदा। मिनी बजट सां पाकिस्तान जा हथ पेर ॿधण जी तयारी थी रही आहे। सेनेट में सियालकोट सानी खिलाफ मुज़म्मती करारदाद मंजूर। इंतहा पसंदी हर शिकल में मुज़म्मत जोगी करारदाद में चयो वियो आहे त सियालकोट सानियो इंतहा पसंद अंसर जे माइंड सेट जी अकासी करे थो। ज़ालिमाणो वाक़ियो इस्लाम जी तालीमात के खुलियल भंजकड़ी आहे। हुकूमत अहिड़ा कदम खणे जंहिंसां समाज में तशद्दुद जे लाड़नि जो ख़ात्मो अचे। श्रीलंकन शहरी जे ॾोहारियुनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि सुप्रीम कमेटी जो इजलास। पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा जा वॾा वज़ीर, वफ़ाक़ी वज़ीर ऐं सीनियर पार्टी अॻवान शरीक। इजलास में मुल्की सियासी ऐं मुआशी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा जी मकानी चूंडनि ते मुशावरत। मुल्क में गैस जो घोटालो शिदत अख्तियार करे वियो। घरेलू वाहिपेदारनि लाइ बि गैस अणलभ। CNG स्टेशन लाॻीतो बंदि। होटलनि वारा काठियूं ऐं LPG जे इस्तेमाल करण ते मजबूर। कराची में गैस जी बंदिश ते आफ्ताब सिद्दीकी ऐं कैप्टन रिटायर जमील खां पोइ PTI जे टिएं MNA शकूर शाद जी बि तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर ते तनक़ीद। हमाद अज़हर जी बरतरफ़ी जो मुतालबो। संदसि चवण आहे त हू लियारी जी अवाम जे हक़ लाइ क़ौमी असेंबली समेत हर फोरम ते एहतजाज कंदो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ग़लत बयानी खां सवाइ कुझु नाहे कंदो। फवाद चौधरी जॾहिं बि ॻाल्हाईंदो आहे सिंध जे वॾे वज़ीर ते इल्ज़ाम मड़ींदो आहे। अटो महांगो थियो त उन जो इल्ज़ाम बि सिंध हुकूमत ते मड़ियो वियो। डॉलर जो मुल्ह वधण जो इल्ज़ाम बि मुराद अली शाह ते लॻाए छॾियो। NFC अवार्ड में कटवती थींदी आहे त कराची समेत सॼी सिंध में गैस जो बहरान आहे। गैस बहरान वफ़ाक़ी सरकार जी नाअहली सबबु थियो।